सुन्नी राब्ता कमेटी ज़िले सखर पारां हज़रत उस्मान गनी दी शहादत वारे दिहाड़े के मौके ते सखर में कारकुननि जे वॾे अंग में जामिया रब्बानिया मस्जिद अयूब गेट खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी सखर प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक कारकुननि जे हथनि में बैनर हुया जिन ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मुहब्बत ऐं अक़ीदत बाबति नारा लिखियल हुआ। रैली जी अॻवानी सुन्नी राब्ता सेक्रेटरी अॻवान मौलाना हाफ़िज़ मोहम्मद ज़मान रब्बानी, कारी मुनीर अहमद अंगलाबाणी, मौलाना गुलामुल्लाह हैदरी, खालिद महमूद नक्शबंदी, माशूक अहमद हैदरी, मौलाना मोहम्मद हाशिम फारूकी, मौलाना सनाउल्लाह उस्मानी, नादर फारूकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शामिल कारकुननि खे ख़िताब कंदे मथे अॻवाननि चयो त पाकिस्तान हुकूमत 18 ज़ुल्हज ते हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿियनि ख़लीफ़नि जी शहादत वारे ॾींहं ते आम मोकल जो ऐलान करे त जीअं सरकारी सतह ते ख़ासि ॾींहुं मल्हाए सघजनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची